अब अच्छा समझ जगह थोड़ी है। अदा जेके मूंसां हमरा गदा उहे काॾे आ? तू उन्हनि खे सुञाणी? न न भाऊ, मां उन्हनि खे कोन थो सुञाणा। हू त हिते मूंखे चांहि पियारण वठी आया। पक लले चा हूंदई, शीशा पंहिंजा चेक कर। हाँ अॼु शहर में माल जी पीड़ी लॻंदी ऐं रांझनि माल विकिणी जेकॾहिं उतां निकिरंदो त पोइ अंदाज़ो लॻायो त हिते केॾी महिल पहुचंदो। मुझे जेको मूं चयो अंदाज़ो आहे न, अंदाज़ो इहो थो चए त जेकॾहिं माल सां माल खपायो था निकितो सिज टुपीअ में हूंदो न, थी वेंदो। हो तू सिज खे बि टुबी हणण में बाक़ी गिराड़ जो पंदा। बाबा उहो माल खपाए वरी स्टॉप ते अचे, जेकॾहिं रांझण खे सुवारी न मिली त पहुचंदे पहुचंदे उनखे सोमणी थी वेंदी। मां त इहो थो चवां त कंहिं छोकिरे खे उठ ॾेई हितां रवानो कयूं त स्टॉप तां उनखे खणी अचे। उहो चवंदा न, 8 आना उठ 12 आना गिलाणी। बाबा उठ काए वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे? खण पीर जो वेठो आहे, चवंदासीं बाबा ही भाड़ो वठ, बगी का है, वञी शहर मां सामान वठी आ। न न, खटपीर वारनि सां असांजो खाइण पीअण न आहे, उन सां असांजो न निबेरो न थियो आहे। उन्हनि खे ॻाल्हाइण या कमु चवण हितां जे उसूल जे ख़िलाफ़ आहे। मुंहिंजे खड़पील वारा वीचारा सूरन में अची विया, भरी वेड़े में अकेला थी विया अथई। महिरबानी करे को मेड़ा को कोठ ठाहियो, उन में हिननि जो निबेरो कराए छॾियो। जो बराबरि वसाया, तूं सही थो चई। मुजरी वसायो बि सही थो चए। बाबा अॼु देरि मदार रांझनि पहुची वेंदो, उन जे अचण खां पोइ पहिरियां कमु इहो कंदासीं, छोकिरीअ खां पुछंदासीं, मोर खां बि पुछंदासीं। अलाह कंदो इहो मसइलो हिते ई हल थी वेंदो। बाबा इन मसइले खे वधाईंदासीं कोन। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माॻु तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।